अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु अॼु 4 अप्रैल शहीद क़ाइद इनक़लाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी 46वीं वरसी मल्हाई पई वञे। उन हवाले सां मदई जी बाईपास ते हिते एडवोकेट सैयद दुर्मोहम्मद शाह जेके डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान कराची आहिनि, उन्हनि जी अॻुवाणीअ में हिते कैंप लॻाई वई आहे। अचो त तव्हांखे उन कैंप जी विज़िट करायूं। हिते वॾे तइदाद में माण्हू कैंप में जेका जो वर्कर शहरी मौजूदु आहिनि। ही कैंप है जेका इस्तक़बालिया कैंप जेका ॿाहिरों का महिमान ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ इस्तक़बालिया कैंप लॻाई वेंदी आहे। हितां जा जेके मक़ामी वर्कर हूंदा आहिनि या शहरी हूंदा आहिनि उन्हनि खे कंहिं क़िस्म जी का मालूमात या फैसिलिटीज़ करण जे लाइ, रिफ्रेशमेंट प्रोवाइड करण जे लाइ हिते कैंप में मुख़्तलिफ़ जेको आहे सहूलियतूं हूंदियूं आहिनि। हिते हिन कैंप जे अंदरि जेको आहे मधी जी जो जेको अॻूणो पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी आहे अकबर शाह, उहे बि मौजूदु आहिनि। अचो त हुन खां हलवाल वठूं। अकबर शाह साहब, तव्हां छा चवंदो भुट्टे साहब जी वरसी ऐं कैंप जे हवाले सां? भुट्टे साहब बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त 4 अप्रैल आहे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वरसी आहे। जोश जज़्बे सां असां मल्हाईंदासीं ऐं अॻ में मल्हाई आहे। असांखे भुट्टे साहब खे सलाम था पेश कयूं। जीअं असांखे ॻाल्हाइणु सेखारियो, उथणु वेहणु सेखारियो, हर शइ कयो ऐं वधि में वधि असां वर्कर भुट्टे साहब जा इन मौक़े ते जोश पंहिंजो हुनजो मुज़ाहिरो कंदासीं। पाणे सच्चाई न्यूज़ असल में हर साल शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी वरसी 4 अप्रैल ते मल्हाई वेंदी आहे। 1979 खां वठी करे अॼु 2025 थो हले, 46 46 वरसी आहे। शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे उन वक़्तु जे आमिर ज़िया जी हुकूमत गैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे जेको आहे फाई जी सज़ा ॾिनी ऐं एशिया जा लीडर हुया। हाणे तमामु जेकी पूरे पाकिस्तान मां काफ़िला हितां गुज़रंदा आहिनि ऐं हर साल जी तरह हिन साल बि असां कैंप आयो आहे ऐं शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे भेटा पेश करण लाइ। हाणे त असांजी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि इनखे अदालती क़तल करार ॾिनो त इहा प्रोसीडिंग सही न थी ऐं असां ॾाढो कंडेम था कयूं। उन्हनि माण्हुनि खे ख़ासि तौर ते अॼु हिकिड़ी ख़बर हली आहे ऐं हुन में चयो वियो आहे त जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु लिखियो वियो आहे ऐं पोइ उनखे असां कंडेम था कयूं ऐं इंशा अल्लाह ताला इहे जेके अवामी समुंड आहे इहो काफ़िला रवां दवां थी करे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे भेटा पेश करण लाइ असां गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो वेंदासीं ऐं हुते असांजो चेयरमैन साहब मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहे जन ख़िताब कंदा ऐं असांजी लीडरशिप सूबाई ऐं जेकी क़ौमी तौर ते जेकी लीडरशिप आहे उहे सभु हूंदा ऐं सॼो काफ़िलो असांजो हितां इंशा अल्लाह ताला नज़्म ज़ब्त सां वेंदो ऐं हर साल तरह हिन साल बि असां पंहिंजा फ़राइज़ ख़ुशि सां अदा कंदा रहंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी।